जी दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार हिकु भेरो ॿीहर वरी नए अंदाज़ सां स्क्रीन ते अची रहियो आहे। ड्रामे जी नई किस्त कॾहिं ईंदी, ड्रामे में आहे कहिड़ी तब्दीली ऐं कहिड़ा ईंदा नवां चहिरा, उहे सभु ॻाल्हियूं ई न जोकी वीडियो में। पर वीडियो में अॻिते वधण खां पहिरीं जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते आया आहियो नवां, त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जो बटन प्रेस करे छॾींदा त जीअं साथ हलंदो रहे ऐं लाट ॿरंदी रहे। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार काफ़ी वक्त खां ॾिसंदड़नि में मक़बूल आहे ऐं सिंध टीवी ते नशिर थींदड़ इन सीरियल खे सभ खां वधीक ॾिठो वञे थो। पर ही ड्रामो सीरियल कुझु ॾींहंनि खां बंदि पियल आहे ऐं ड्रामे जे बंदि हुजण पुठियां काफ़ी ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। पर सच उहो आहे त ड्रामे जी नई किस्त रिकॉर्ड न हुजण करे बंदि कयो वियो हो। पर ताज़ो ड्रामे जे डायरेक्टर इहो बयानु ॾिनो आहे त तकरार ड्रामो हिकु भेरो ॿीहर स्क्रीन ते नए अंदाज़ सां पेश कयो वेंदो। ड्रामे जी कहाणी में पिणु कुझु तब्दीलियूं कयूं वेंदियूं, हिकु ॿ नवां अदाकार बि शामिल थींदा, जिन में पत्थर दुनिया ड्रामे मां मक़बूलियत माणींदड़ अदाकार अज़ीज़ सांगी उर्फ़ खानू खरदिमाग़ पिणु शामिल हूंदो ऐं ड्रामो पहिरीं तारीख़ खां पोइ ॿीहर स्क्रीन ते ॾेखारियो वेंदो।